अदा हे ट्राली आहे ॾोॾनि जी, जंहिंखे डंग बि चऊं था असां। हे डंग आहिनि खैरपुर जा, करबलाई हिनखे चवंदा आहिनि। हे खजनि जो पेड़ आहे तव्हांजे साम्हूं, वॾो 15-20 एकड़नि ते आहे, ॾिसी सघो था तव्हां। हे कतल जा जेका ढेर पिया आहिनि, हे मज़दूर पिया कमु कनि। दोस्तो, हाणे असांजी जारी आहे गुलाम मुस्तफ़ा फुलपुट जी महिरबानियूं खैरपुर वारनि जूं, जंहिं असांखे आख़िरि में मानी खाराई ऐं हिकु बोरो शुहारनि जो गिफ्ट कयो ऐं कतल जो बोरो गिफ्ट कयो। मुस्तफ़ा भाई वॾी महिरबानी। अदा बाय बाय, ख़ुदा हाफ़िज़।